इते मांखे ॿुधाई त मीरपुर माथिलो जे कचे में क़तल थियल नारी फरज़ाना जो लाश हथ न आयो। बासर जिरगाई भी गिरफ़्तार न थी सघिया। नारी जे पीउ समेत 15 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। SHO यारूलुंड जिरगे जे मुख भोतार सां डील करे केस में संदसि नालो ई न ॾिनो। खरोही वारे इलाइक़े में फरज़ाना शहर ते कार इल्ज़ाम मढ़े जिरगे तहत ज़बरदस्ती परणायो वियो हो। परणाइण बाद जवाबदारनि ॿीहर फरज़ाना मथां कार इल्ज़ाम हणी खेसि क़तल करे लाश गुम करे छॾियो। यारूलुंड थाणे ते सरकार पारां मक़तूला फरज़ाना जे पीउ फ़तेह मोहम्मद शहर जुमो शहर समेत 15 जवाबदारनि ख़िलाफ़ क़तल जो केस दाख़िल कयो वियो। SHO यारूलुंड जिरगाइनि ख़िलाफ़ कार्रवायूं ऐं गिरफ़्तारियूं करण बदिरां जिरगे केसनि खे कारोबार बणाए छॾियो आहे, जॾहिं त जिरगे केसनि में नामज़द जवाबदारनि खां मुबैना तौर लखें रुपया रिश्वत उगाड़ी जो सिलसिलो जारी आहे। पुलिस जिरगाइनि खे गिरफ़्तार करण बदिरां ओताकुन ते ड्रामाई अंदाज़ में चढ़ायूं करे खटूं ऊंधियूं करे वापसि हली वई।